नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी खां अॻु के काटन फैक्ट्री में क़ाइम कयल टेंट सिटी पीपी अॻुवाण तोड़े सांगड़ इंतज़ामिया लाइ मथे जो सूर बणिजी वई है। टेंट सिटी खाली कराइण जे लाइ उते रहंदड़ ॿोॾ मुतासिरनि जो राशन बंदि करे मच्छर मार स्प्रे बंदि करायो वियो आहे। जॾहिं त बिलावल जे दौर खां अॻु पोइ DC सांगड़ इमरान हसन ख्वाजा तोड़े पीपी अॻुवाण मोहम्मद वसीम क़ाइम खानी जा वीचार कुछ हिन रीत हुआ। सब खां पहिरीं त ही सिर्फ़ु कंहिंजे विज़िट लाइ टेंट सिटी न आहे, ही टेंट सिटी अफेक्टेड माण्हुनि जे लाइ आहे। असां पहिरीं प्लान कयूं हुयूं 3 टेंट सिटी ठाहिण लाइ। उन मां 2 टेंट सिटीज़ असां जूं ठही वियूं हुयूं, हिकिड़ी हथुंगे में ऐं हिकिड़ी ॿोबी विलेज में। बिरादर ऐं ओड बिरादर ये अज जो हफ़्तो थियो है जी इमदाद आई है। वसीम साहब संदन जो माण्हू आहिनि जेको रिया संदा हारी नारी ऐं संदा जो माइट मिट जो हथूंगो जो खिपरे जा माण्हू उन्हनि खे सेज़ोरो ऐं टाला भरे मोकिले थो। सामान जा जेको आयो इमदाद सामान आयो बोल मोहताज हा खाधे राशन आयो है, तंबू आया आहिनि, संदन माण्हुनि खे ॾे पियो। कंहिं ग़रीब ते रोड ते जेको आम है उनखे कंहिंखे 450 टेंट लगल फैक्ट्री में, उनमें सिर्फ पंहिंजे हारियुनि खे ॾेखारियो वियो आहे। इन लाइ त बिलाल भुट्टो अचण बावजूदि अचण वारो उन जे करे त ही 450 हारी आहिनि ॿोॾ मुतासिर विहारिया विया आहिनि त कुझु माल लियो वञे। बिलाल भुट्टो तमामु घणो ऐं टी टेंट सिटी छो त खिपरे जे इर्द गिर्द आवाम खे बि ज़रूरत हुई असांखे, हिते असां ठाही आहे। ऐं जेकॾहिं कंहिंखे ग़लतफ़हमी आहे त कंहिंजे विज़िट जे लाइ इहा टेंट सिटी आहे ऐं विज़िट खां पोइ ख़तमु थी वेंदी, त आउं तव्हांखे अश्योर थो कयां त इहा टेंट सिटी उन टाइम ताईं हूंदी जेसि ताईं इन माण्हुनि जा घर बहाल नथा थियनि। ॿोॾ मुतासिरीन अज़ ख़ुदि आया आहिनि, केर बि इन्हनि खे वठी न आयो। ऐं असां सिर्फ़ु इहा टेंट सिटी विज़िट न कराईंदासीं, असांजूं 2 ॿियूं बि आहिनि। वी आर ओपन टू विज़िट। असां में बि ॿोबी बि विज़िट करायूं जेका हफ़्ते खां ऑलरेडी ऑपरेशनल आहे। असांजी टेंट सिटी कंहिंखे बि आंदो कोन वियो आहे, सभु पाण मुरादो ख़ुदि आया आहिनि। गरीब माण्हू हमलो कयो, हींअर इमदादी आई आहे, असांखे ग़रीबनि कंहिं ॾिनो कोन्हे। जेको माल वञे थो अॻिते वञे थो, ग़रीबनि ॾोह कहिड़ो कयो आहे। फिकर ते वियासीं असां, दाबा हाणे कढी छॾिया, गारियूं नहीं कढी छॾियासीं, घर वियासीं उते असीं पाण गारियूं ॾिनो असां कढी छॾियो। हाणे असां वेठा आहियूं ग़रीब जे आसरे, अलाह जे आसरे, अमा जे आसरे। नवे बजे असीं आया, मानी कोनी खा रहे, सॼो पास सॼो ईअं असां वेठो आहे, न को असां टेंग अञा मिली आहे। मोहम्मद गुंबार पुठियां असीं आया, इहे शिफार सां आया। मोहम्मद कामरेट वॾो आहे, इहे असां आया। हलो हलो मिलसे टेंगा बिजे मिलसे करसे, गरीबा न कहीं मिलसे राशन बिजे मिलसे करसे। बुरायो मोहम्मद चए हलो बिलाल जो जलसो है, तव्हांखे उते टेंगू मिलंदियूं ऐं इमदादी मिलंदी, खाधो पीतो राशन सभु तव्हांखे मिलंदो। ऐं हलो उते वेहो हली डुबी निकिरिया आहियूं, हिते आया आहियूं का इमदादी विराज हिते ईअं ई असांखे त जाफ़र मोकिलिया का वञो, असीं त आया हिते न को तंबू मिले न को कुझु कोन मिले। जी चेयरमैन ॿुधायो हिते सामान ॿियो मिले थो, तंबू मिलनि था। असांखे चेयरमैन मोहम्मद कुंबार ॿुधायो। खे टेंट टाइम सां पिया मिलनि PDMA खां। असांजी डिमांड 20,000 जी टेंट आहे, असांखे 5,000 मिलिया हुआ टेंट पहिरीं। सभ खां वधीक अफेक्टेड हो एरिया खिपरो खां, जेके मीरपुर ख़ासि रोड ते माण्हू वेठा हुआ, खिपरो खां सांगड़ रोड ते वेठा हुआ, खिपरो खां हथुंगे रोड ते वेठा हुआ। उन्हनि खां तव्हां पुछी ॾिसो त उन्हनि खे टेंट कॾहिं मिलिया आहिनि। MP असांजा अलाए केॾा विञाइजी विया आहिनि, असांखे पाणी कढाइण कोन था ॾियनि, असां ॿुॾूं था ऐं असांजो राशन पाणी हो उहो बि कोन, इहे ख़तमु थी वियो, असां ईअं वेठा आहियूं। त बाबा असांजो जेको आहे इहो मसइलो पाणी जो आहे। पाणी हाणे ॾिसो पिया, घर असांजा ड्रही विया आहिनि, किरी पिया आहिनि, बचा असांजा रोड ते आहिनि। असांखे न हींअर असां वटि का शइ बची आहे जो असीं बचनि खे खारायूं या को घर जी कयूं, तो महिरबानी करे असांजी मदद कई वञे। बाबा मसइलो इहो ई आहे, ॾिसो बरसाति मुताबिक़ टोटल असांजा घर ऐं ॿार बचा सभु पाणी जे हेठि अची चुका आहिनि। असांजा MP MNA या साजिया मरिया या असां हिंगोर जो आहे, को बि असां वटि हिते अची वञण लाइ या असांजी मदद करण लाइ को बि रिवाज असांखे शायदि 2 टक मानी ॾियूं ऐं गॾु राशन बि ॾींदासीं।
ऐं वाश वग़ैरह जी फैसिलिटी जेका हुअणु खपे, न सिर्फ़ु हीअ, बाक़ी 2 टेंट सिटीज़ में बि असीं प्रोग्राम जे लाइ असां डेली बेसिस ते स्प्रे बि कंदासीं। मच्छरदानियूं बि माण्हुनि खे असां ॾिनियूं आहिनि। कि आप देख रहे हो इस वक्त हम दुकानदार हैं, रेडी वाले हैं, खुद ही धुआं कर रहे हैं। कोई स्प्रे वगैरह नहीं होता, जो आता है खा जाते हैं लोग। यहाँ पर जितना माल आता है, जो इमदाद वगैरह आई है, ना गरीबों को दी जा रही है। शहरनि में ॿारनि जी हालत करे जॾहिं बीमार थी विया आहिनि, बुखार मलेरिया, केरु हिफ़ाज़त कोन थो करे। ॿार बच्चा रोडनि ते वेठा अंदरि वञूं त मच्छर खाए, ॿाहिरि वञूं त मच्छर खाइण, वञूं केॾा ॿारनि खे बुखार। मुंहिंजा भाउ असांजे ॿारनि खे मच्छर था खाए, मलेरियो थी वियो। एॾे पाणी में वेठा, कंहिंखे रहम नथो अचे। ऐं इहो ई जॻह हुई ऐं साईं जी महिरबानी हिते बीठो आहे साईं पाण। साईं जे साम्हूं आउं चवां थो, इहा टेंट सिटी विज़िट लाइ न आहे। जेसीं इन माण्हुनि जी वापसि जेको आहे सो घर आबाद न थींदा, तेसीं इहा टेंट सिटी, हिते मेडिकल फैसिलिटी, हिते लाइव स्टॉक जी फैसिलिटी, स्प्रे फैसिलिटी, पाणी जी फैसिलिटी, उहे सभु फैसिलिटीज़ तेसीं ताईं हूंदियूं जेसीं इन्हनि जा घर आबाद नथा थियनि। हाणे जेको हींअर टाला जेको भरजनि पिया, जेको रियाज़ कया, जेको फ़ोन करे थो उनखे माल मोकिले थो। जेको ग़रीब आहिनि उन्हनि खे लोधे कढे पियो, लठियूं हणे पियो, पुलिस खे चए लठियूं हणी कढो। लथे खां मगर नमाज़ खां वठी अञा ताईं असां हिते वेठा आहियूं। अञा हींअर वसीम साहब सां ॻाल्हायो, चए भला रोड ब्लॉक करे पियो, को मुंहिंजी सिहत ते कहिड़ो थो फ़र्क़ु पए। एसे जे साहिब खे चई त भला पोइ बंदि, उहो तुंहिंजो मसइलो, असांजो को मसइलो न आहे। फिकेट ते वियासीं असां, दाबा हणी कढी छॾिया, गारियूं नहीं कढी छॾियासीं, घर वियासीं। जेके माण्हू आया आहिनि उन्हनि खे मिली विया आहिनि, जेके अचनि पिया उन्हनि खे ॾींदासीं। जेतिरी असां वटि गुंजाइश आहे ॾियारी जी, उन्हनि सभिनी खे ॾींदासीं। अच्छा, कहिड़े क़िस्म जूं सहूलियतूं हिते? मानी आहे, हींअर असां मानी खाराई फी सभिनी आहे, सभिनी माण्हुनि खे मानी मिली आहे। वरी बि राति जो खाराइण जहिड़ो असांखे हाल, असां हिननि जी ख़िदमत कंदासीं। ऐं मानी खाराईंदासीं। तव्हां पंहिंजे तरफ़ां बोर्ड मुताबिक़ मानी मूं खाराई, अॻिते बि आऊं खाराईंदुसि। फिकेट ते वियासीं असां, दाबा हणी कढी छॾिया, गारियूं नहीं कढी छॾियासीं, घर वियासीं। उते वसीम पान गारियूं ॾिनो, असां कढी छॾियो। हाणे असां वेठा आहियूं गरीब जे आसरे, अल्लाह जे आसरे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।